ॿारनि जी तालीम जे हिसाब सां ऐं ॿियनि बुराइनि जे हिसाब सां, इन बारे में तव्हां थोरो पंहिंजो तारीफ़ कराईंदव? जी, ॿारनि जे हिसाब सां असां जेके सरकारी स्कूल आहिनि उन्हनि में असां काफ़ी सातिरो कमु करे रहिया आहियूं, जीअं प्राइमरी खां वठी। छो त जेकॾहिं प्राइमरी वारी में अटेंडेंस घणी हूंदी, ॿार घणा ईंदा, त ज़ाहिर आहे तालीम में वाधारो थींदो। पोइ इन जे करे असांजी जेका आहे हिते सोशल एक्टिविटीज़ इहा ई आहे त उते ॿारनि खे असां यूनिफॉर्म्स ॾींदा आहियूं ऐं स्कूली बैग्स ॾींदा आहियूं, त जीअं ॿारनि में शौक़ु पैदा थिए ऐं घणे खां घणा स्कूल अचनि ऐं तालीम हासिलु करे सघनि। इन खां सवाइ मैडम तव्हां बुराई ते बि त काफ़ी कमु कया आहिनि, काफ़ी ॿियनि मसइलनि बाबति बि तव्हां केतिरा ई कमु कया आहिनि। तव्हां थोरो असांखे उन जेके बि तव्हांजी तंज़ीम जा एक्टिविटी आहिनि तव्हां उन बारे में असांखे ॾिसियो आगाह। छा आहे त असांजो हिकिड़ो फोकस न आहे, हिकिड़ो टॉपिक न आहे असांजी तंज़ीम जो। असांजो मक़सदु आहे त जेके ओवरऑल जेके बि बुराइयूं आहिनि असांजे समाज में उन्हनि ते असां पंहिंजे वसार कमु कयूं। त जीअं ज़रूरी न आहे त असां उन्हनि खे ख़तमु कयूं, पर ज़ाहिर आहे किथां त स्टार्टिंग थींदी न, किथां त शुरूआति थियणी आहे, त किथां असां जेके पोइ भले उहो असांजो ई पहिरियों क़दम छो न हुजे। खैरपुर में तव्हां ॾिसो था तपेदारनि जा इशूज़ आहिनि, मुख़्तियारकार जा इशूज़ आहिनि, उहे कमु सही नथा करनि। म्यूनसिपालिटी ॾे तव्हां हलिया वञो त उहे पंहिंजी ईमानदारीअ सां ड्यूटी अदा नथा करनि पिया। या जीअं ॿारनि जा इशूज़ ॾिसो, उन्हनि सां जेको आहे जिन्सी ॾाढाई थिए थी, औरतुनि सां काफ़ी सारा इशूज़ आहिनि। अहिड़ी तरह असांजा काफ़ी सारा अहिड़ा प्रोग्राम्स हलनि पिया त जीअं इन्हनि खे असां कुझु न कुझु कवर करे सघूं ऐं कुझु कमी अचे। असां इहो तंज़ीम जो कमु कयो आहे हिन वक़्तु ताईं, इन खां अलावा अॻिते तव्हां कहिड़ा इरादा आहिनि, छा छा करण जो इरादो आहे, या केतिरे हद ताईं तव्हां कमु कंदव हिन तंज़ीम लाइ? नदी 2010 खां वठी असां स्टार्टिंग कई आहे एज़ ए सोशल वर्क। असांजो कमु हले थो पियो ऐं पंहिंजी मदद पाण ते असां कमु करे रहिया आहियूं। ऐं अञा बि अॻिते असांजी इहा ई कोशिशि आहे त इन कम खे असां अॻिते वधायूं, त जीअं बुराइनि में कमी अचे ऐं असांजी जेका सिंध आहे, असांजी खैरपुर तरक़ी करे। अगरि तव्हां सां ॿियो को इदारो फंडिंग करे या ॿियूं का तंज़ीम तव्हां सां सहकार कनि त तव्हां इन कम खे अॻिते वधाए सघो था?